سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली
मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली जखरे जहिड़ो जोन ॾिसां कोन ॾेह में महर सजनी मुरसली सरस सदस शान फकान गाब कौसैन औ अदना इहो मुयस्सर तुस मक़ाम आगे जा एहसान जो हादी मिलियम हैड़ो बल वल्ला बकमालिही कशफत जा बजमालिही हसवत जमीअ ख़िसालिही सल्लु अलैहि व आलिही व सल्लिमू तस्लीमा मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां गॾिजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हम्दो सलात का बाद निहायत ही वाजिबुल एहतराम सदर महफिल सादात किराम उलमाए किराम की प्यारी जमात सगोरी अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुनाचिज़ तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी मशहूर मरूफ आयत तिलावत कई आहे। दुआ कयो अल्लाह से मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन सां गॾो गॾु इहा बि दुआ कयो अल्लाह से तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे मथां हलण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अज़ान गिरामी हे माग हे मकान उन्हनि भलारनि जा आहिनि जिन जा कदम हिते लॻा हिते रहिया जिन जे लाइ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो से सुहारा हंद जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंद। वो अल्लाह जा वली जे जगह ते को हिकड़ी रात रहिया हुया उन जे लाइ बि शाह साहब फरमाए थो त इहे सुहारा हंद आहिनि भलारा भलायूं जॻहियूं आहिनि। पर जंहिं जगह ते अल्लाह जा प्यारा नेक सालिह माना सुता पिया त पोइ त नूर लॻा पिया। असां वारो पासो मीरपुर ख़ास खां जबल तव्हां मथे हलण शुरू कंदव ओॾे तमामु घणी गर्मी आहे। मां जीअं उतां निकितो आहियां त मूंखे यको परेशानी इहा हुई त हिते बि शायदि साॻे क़िस्म जी गर्मी हूंदी। नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमाए अहले सुन्नत जमाए सगोरी जिक्र करियो ला इलाहा गाल पे कयम
तो उता निकता आयो चार ॾींहं मुसलसल गर्मी जा लॻा पिया जेको हाणे जो सुबुह नेता असां वटि गर्मी तमामु घणी हुई इहो सोचींदो आयुसि में त दरगाह शरीफ़ ते वेंदुसि उते वञण खां बाद में जमायत जेका लाज़मी आहे गर्मी निकिरे परेशान हूंदी पर जब हिते अंदरि दाख़िल थियूं छा था थियूं सुभाणे अल्लाह लॻी पई माना उहा न गर्मी न उहा हवा जेका बंदि पूरी सिंध में तव्हां ख़बरूं जे करे ॿुधो पढ़ो त तव्हांखे पतो पवंदो पूरी सिंध में गर्मी तमामु घणी लॻी पई आहे पर उन खां हवा में बंदि लॻी पई आहे हितो थोरो टंडे पागे खां पोयां बि मौलवी साहिब मूं सां गॾु हुयो मूं चयो मां त मौलवी साहिब जॾहिं वण रुॻो न पियो लोॾे का ॻाल्हि ई कोन लॻी पई आहे इहा परेशानी ज़रूरु पर हिते सुभाणे अल्लाह लॻी पई आहे हाणे इंशाअल्लाह मां तव्हांखां घणो टाइम कोन वठंदुसि ॿ चार ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कंदुसि पोइ दुआ ख़ैर थींदी आहे जेको साईं वारनि जो हुकुम हूंदो उन जे हिसाब सां अंदाज़ पर हिकु ॻाल्हि तव्हांखां घुरंदुसि उहा ॻाल्हि महिरबानी करे सुभाणे अल्लाह ज़रूरु कयो पर दोरा पोइ सां गॾु वरी चवां त पोइ भेरे बि शायदि चयो हो पर अञा ताईं माण्हुनि जा मथा पूरा ढकियल कोन या मां हर जलसे में ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां चवंदो आहियां त ओ सुन्नी तुंहिंजी मुशागत अहले सुन्नत वारे जी हुजे तूं अदब वारो आहे अदब वारो हमेशह मथो ढकियल हूंदो आहे त अदब वारनि जो कमु इहो आहे त पंहिंजो मथो ढकियल पर हाणे त इन खां वधीक ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे घरों हलिया आहियो हली करे दरगाह शरीफ़ ते आया हो इन नियत सां आया हो त आलिम तव्हां सां अची करे तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा उहे तव्हां ॿुधंदव इन सां गॾु लाज़मी हो तव्हांखे ॿुधंदव त तव्हांखे सवाबु मिलंदो त सवाब जो कमु हमेशह इन अंदाज़ में कबो आहे अदब एहतराम सां कबो आहे सुनी तंहिंजे करे महिरबानी करे हूअं आम हालत में बि तुंहिंजो मथो ढकियल हुजे पर जॾहिं हेड़नि नूरानी महफ़िल में जॾहिं पोइ तोखे ताक़ीद सां वुज़ू बि थियल हुजे त तुंहिंजो मथो बि ढकियल हुजे पोइ यादि रखजांइ हाणे शायदि तोखे इन ॻाल्हि जो पतो न पवे पर जंहिं टाइम ते तुंहिंजूं ऐं मुंहिंजूं अखियूं बंदि थींदियूं माइट उन कारे कलर में छॾे ईंदा उन टाइम ते जंहिं टाइम ते अची करे तोखूं मलाइक सुवाल कंदा मन रब्बुक व मन नबियुक मा दीनुक तोखूं सुवाल कंदा तुंहिंजो अदब हूंदो त इंशाअल्लाह रुगो कब्र में पहुचण जी शेर देर आहे मदीने वारो पाणी पहुची तोखे छॾाए वेंदो पर उन लाइ शर्त छा आहे शब्द इहो आहे त कुझु चवण सजण समाज जो घणो कुझु आऊं बि अॻु भरी थी वियो अल्लाह त अरहम राहिमीन रब माफ़ कंदो मुंहिंजो रब इन लाइ त आहे जो तूं चाहींदो आहे त मां पंहिंजे बाने खे माफ़ कयां उहो इन लाइ घाट में कोन्हे त मां कहिड़े तरीक़े सां बाने खे सज़ा ॾियां न मुंहिंजो रब बहानो ॻोल्हींदो आहे बहानो ॻोल्हे करे पंहिंजे बाने खे माफ़ फरमाईंदो आहे तूं घरां हले थो उन घरां हलण सां जेको आहे तूं वुज़ू करे विख जो इंशाअल्लाह तोखे सवाब मिलंदो दुनिया में बि तोखे भलाई मिले इंशाअल्लाह आख़िरत तुंहिंजी मुंहिंजी रसूलुल्लाह जे सदके मोचारी लॻी पई आहे हाणे मां तव्हांजे साम्हूं क़ुरान जी आयत जो तर्जुमो कंदुसि पर उन खां अॻु में मोहबत सां ज़ौक़ सां शौक़ सां कॾहिं सलात पढ़ो अल्लाहु अकबर मुझे आवाज तव्हां ते नथो पहुचे तव्हांजो मूं ते नथो पहुचे या जे पाए मुंहिंजे कन खे का ताड़ी वाड़ी आहे इहे त कोन्हे साल ज़ोर सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ने करामी अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो अल्लाह से पांजे प्यारन मानन जे लाइ पांजे दोस्तन जे लाइ फरमायो अल्लाह इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून अल्लाह रब्बुल इज्जत इंसानन के मुसलमानन के मुखातबा उनके अल्लाह से फरमायो अल्लाह
हाणे जेकर मां तव्हांखे इहो हरूफ हर्फ तंबी याद रखंदी तव्हांखे कहिड़ी वरी तंबीअ खां तव्हां तंबीअ जो बाबा तंबीअ जो कंहिं ख़्याल सां हे कम न कजा तंहिंजे करे मां बि कम इल्म माण्हू तव्हां बि सादा सुदा तव्हांजे ॻाल्हि सिधी सिधी था हिक ॿिए खे सम्झ में अचे मूंखे सम्झाइण में सवलाई थिए तव्हांखे सम्झण में सवलाई थिए इंशाअल्लाह थोरो तव्हां सम्झण जी कोशिशि कजो ऐं मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो त अलाह से मूंखे सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा अल्लाह ने पाने ॻाल्हि जे लाइ पंहिंजे दोस्तनि जे लाइ फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह खबरदार अल्लाह जा दोस्त जेके आहिनि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन अल्लाह जे दोस्तनि खे कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ बि न थींदो आहे उन अल्लाह जे दोस्तनि खे कंहिं क़िस्म जो ग़म बि न थींदो आहे इलाहल आलमीन तुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि मुंहिंजा मौला माण्हू त पंहिंजे मुंहुं दावा करे रहिया त फिलाणो बि अल्लाह जो दोस्त आहे फिलाणो बि अल्लाह जो दोस्त आहे फिलाणो चुपन गुबन सां आहे इहो बि अल्लाह जो दोस्त आहे फिलाणे माण्हू जा कपिड़ा ॾाढा सुहिणा सुहिणी सूरत वारा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो इहो दोस्त आहे पर न मुंहिंजो रब्बे काइनात सतन अर्शन तां आसमान तां उहो क़ुरान मजीद फुरकान हमीद जिब्रील के जरिए नाज़िल फरमाए तो इन शक्ल सूरत जे मथा न वञो बल्कि मुंहिंजे दोस्त जी निशानी इहा आहे मुंहिंजे वलियन जी निशानी आहे अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून अल्लाह जा जेके वली आहिनि जिन लाइ अल्लाह से फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह खबरदार अल्लाह जा जेके दोस्त आहिनि उहे छा आहिनि ला खौफ उन्हनि जे लाइ अल्लाह से पहिरियों ख़ुशख़बरी थो ॿुधाए त कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ बि न थींदो आहे न कंहिं वॾेरे जो न कंहिं नंढेरे जो न कंहिं हुकुमरान जो जेकॾहिं कंहिंखे काकाल चवणी ईंदो अथनि त उहे चई ॾींदा आहिनि कंहिंजी परवाह न हूंदी अथनि वला हुम यहज़नून इन ई कंहिं ॻाल्हि जे मथां ग़म कंदा आहिनि त हे असां हिकिड़ो कमु कयो या असां सां छा थियणो आहे इन्हनि जो उन्हनि खे परवाह हूंदी कोन्हे छो इन जे करे त चइजो रब तुंहिंजो सभु अदा जो ख़बर तव्हां असांजे मुआशिरे में को माण्हू कंहिं वॾेरे जो कंहिं एमपी जो दोस्त हूंदो आहे पर एमपी एमए जे वॾा मोतबर मौज़ूदर उहे छॾियो था हिकिड़ो आम जे करे तव्हांजे पाड़े जो तव्हांजे हथ जो एसए जो जेको दोस्त हूंदो आहे त उहो माण्हू सीनो ताणे हलंदो आहे छो जो मां वॾो एसए साहब जो दोस्त आहियां ये आया ना है उनके मना परवाह न होंदी आ तो पता ही न हुआ पाण जे इलाके में मारा तो ऐसे सोचे को आया मुझे दोस्त त तने गरीबों के परवाह ना पर अदा वो जो वडे हर जो दातार आहे जेको सभनी जो खालिक मालिक रब वाहिदुल कहार रब वो जेको उन सां दोस्ती रखंदा पोइ भला उनके कजो कम हूंदो छा ओ अल्लाह से को मदीने पाड़ पटियो तो काढे लॻल जवाब ॾियो न जवाब ॾींदव त ॻाल्हि हलंदी जवाब न हलंदो त मूंखे पकवा साईं वारा मानी मूंखे दूर खाराईंदा महिरबानी कयो जवाब ॾियो त ॻाल्हि सम्झ में अचे अदा आम माण्हू हुनजे वॾेरे जो दोस्त आहे त उनखे परवाह न हूंदी आहे पर जेकॾहिं उहो साॻियो ई को इंसान को अलाह जे मथां नज़र फरमाए अलाह जे मथां करम फरमाए उहो अलाह जो दोस्त थी पवे पोइ उनखे कंहिंजी परवाह न उनखे कंहिंजी बि परवाह न हूंदी आहे पर हा इहो ज़हन में हुजो त हर हिक खे अलाह जो वली न चइबो हर हिक खे अलाह जो दोस्त न चइबो उनजे लाइ तुंहिंजे मुंहिंजे लाइ अलाह रब्बुल इज़्ज़त क़ुर नाज़िल फरमाए करे असां ई तव्हांखे सुञाणप जो कार्ड ॿुधाए छॾियो आहे त जंहिंमें हे निशानियूं हूंदियूं इहो पक अलाह जो प्यारो दोस्त आहे असांजे मुआशिरे में छा हूंदो आहे असांजे मुआशिरे में आम तरीक़े सां जेकॾहिं को मस्त ॾिसंदासीं कपिड़ा लटा बि ग़रीब जा पूरा सूरा हूंदा उहे बि न पाईंदो चवंदासीं वॾो अबदार ईअं चवंदा आहियूं या न चवंदा आहियूं
तने करे अदा ओ अल्लाह हो जाने ओ बन हो जाने तवा के उन जी कैटेगरी में वणण जी जरूरत ना है बल्कि तवा जो तरीको छा है जो रसूलुल्लाह आदो आमिना जे लाल आदो आमिना जे लाल छा दिया और शरीयत मुहम्मदी आदि है जो शरीयत मुहम्मदी आदि मथा पूरो पूरो हलदो त तवा पहुंचो दा हा ही अल्लाह जो प्यारो दे जो बारो जरूर है मांगे ते को तो ने जो ताके मिसाल दे समझाया एकड़ो शख्स हो उन चाहियो त मां फिलाणे माण्हू जो फिलाणे पीर साहब जो वही मुरीद थिया वही करे रहियो उन जी खिदमत में पहुतो एकड़ो ने रहियो ॿियो ॾींहुं रहियो यार ॾिसां का साईं में करामत ॾिसां उन हमरा के का भी करामत ज़ाहिर में नजर न आई एक ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो वर्षी भला मता साईं जॾहिं जोश में के कोका करामत ज़ाहिर करे ये महीनो रही पियो महीने खां पोइ ख्याल बाबा अञा मता को तरीक़ो थी करे साईं जी का मूंखे करामत नजर अचे हत्ता के पूरो साल उन बुजुर्ग वटि रहियो साल पूरो थियो साल खां बाद में सोचे भला हाणे साईं में उका करामत कोन ॾिठी आहे हाणे वापसि वञा थो को ॿियो पीर ॻोल्हियां को ॿियो बुज़ुर्ग ॻोल्हियां जब वापसि वञण लॻो त उन बुज़ुर्ग फरमायो बाबा ॾे ख़बर आहे छो असां बरो चऊं न बरोचन जो कर्म हूंदो आहे वाले मेहमान आया विहारे पानी पीआरे दादा हवाल कई हाणे हवाल ॾे पोइ हल हला हूंदी को हवाल बाबा ओ छा फरमान तुम को खड़े में पहुतम को सागड़ में पहुतम को मीरपुर खाद पहुतम को उते चाहे पीतम को केला खादम को हीअं कयुम फेरा हेसताणी पहुचाईंदे दरगाह शरीफ ते पहुचाईंदे उन हवाल में 2 कलाक लॻाए समझो था हाणे उन बुजुर्ग वो हवाल पर साल खां को वरतो उन शख्स जो के बिला पहरे दे वठे हा त एडी गालो साल खां को बसे बदलतो साल को पुछो जी बाबा बुधाए दे खबर आयो छो किसी आयो इन जे लाए हा त तुझो मुरीद थिया जी बाबा को मुरीद छो कोन थे जी इन जे करे राज जो मां आयो सचण खां पोइ सोचो त सही तव्हां में का करामत ॾिसां पोइ उन जे लाइ वेही रहियो जाचींदो रहियो तव्हांखे त तव्हां में करामत ॾिसां उन बुजुर्ग फरमाया बाबा ॾे ख़बर का करामत ॾिठी आहे ॾिसी मां त का करामत कोन ॾिठी जी पोइ हाणे वापसि थो वञे हाणे बिल्कुलु वापसि थो वञे बुजुर्ग फरमाया बाबा ॻाल्हि ॿुध इन सॼे साल में तो तोखे शरीयत खां उबतड़ को कम कंदे ॾिठो नी न साईं जी भला कॾहिं मूंखे निमाज़ में का ग़लती कोताही या सुस्ती कंदे ॾिठी नी न साईं जी भला कॾहिं को मूंखे को कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठी नी न साईं भला कंहिंसां ठगी फा करण में को तो मूंखे ॾिठो नी न साईं जी भला मां शरीयत ते पूरो हुयुसि जी हा बिल्कुलु तूं पूरो साल मां तो वटि रहियो आहियां शरीयत का हिकिड़ो वार बि तूं ॿाहिरि न आयो बुजुर्ग फरमाया बाबा इन खां वधीक वॾी का ॿी कहिड़ी करामत समझो था मुझे मुर्शिद इमामुल आरिफीन पीर से रोज़े वारो फरमाए तो जेकरे को माण्हू उॾरंदो वञे पर जेकरे वो शरीयत का हिकिड़ो कदम बि ॿाहिरि त वो वली कोन थो थी सघे इन जे करे जो उॾरण कमु त कामर जो बि अज़ान ग्रामी ॻाल्हि तव्हांखे अहमियत तो समझाइण चाहियां त शरीयत मुहम्मदी मुक़द्दम आहे रसूलुल्लाह की शरीयत मुक़द्दम आहे जॾहिं रसूलुल्लाह की शरीयत ते को पूरो हूंदो त पोइ उहो असांजे अखियुनि जो नूर बि आहे अखियुनि जो ताज बि आहे पर जे उन शरीयत मुतहरा खां थोरो अॻिते पोइते हूंदो हटियल हूंदो उहो ॼाणे उनजो अल्लाह ॼाणे असां उनजे दर ते उनजी इत्तिबा करण जा पाबंद न आहियूं पाबंद असां रसूलुल्लाह जी शरीयत जा आहियूं अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून
अॻी आयत उनमें इन अल्लाह जे उन्हनि वलियनि जो ज़िक्र आहे, उन्हनि जी पहचान आहे। अल्लाह जा वली कहिड़ा न, अल्लाह से फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। हिकु त उहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मथां ईमान आणींदा आहिनि, ॿियो तक़वा ऐं परहेज़गारी इख़्तियार कंदा आहिनि। तक़वा छा चइबो आहे? तक़वा नालो आहे बुराईअ खां रुकिजी पवणु। तक़वा नालो छा आहे? कूड़ खां रुकिजी पवणु। तक़वा नालो छा जो आहे? ॾेख वेठ खां ॾेखाव खां पंहिंजो पाण खे परे रखणु। तक़वा नालो छा आहे? जो अल्लाह जा जेके हुकुम आहिनि बचाइणा, उनखे पूरो करणो आहे। जेको अल्लाह हुकुम ॾिनो आहे उनजे मथां हलणो आहे। जिन शइ खां अल्लाह रोकियो आहे उन खां रुकिजी पवणु। इन ॻाल्हि जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमाए? अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। जिन अल्लाह जे मथां ईमान आंदो ऐं तक़वा ऐं परहेज़गारी इख़्तियार कई, इहे अल्लाह जा वली अथव। हाणे सम्झ में आई? भला हाणे हिकिड़े माण्हू सां तव्हां अॼु मिलिया हो, तव्हांखे कहिड़ी ख़बर? हाणे मिलियो हुन सां 11 खां 12 जे विच ते, मिलियो हुन सां सुबुह जो 8 खां 12 जे विच ते, तव्हांखे कहिड़ी ख़बर? त नमाज़ पढ़े थो, तव्हांखे कहिड़ी ख़बर? त रोज़ा रखे थो। त हाणे कीअं ख़बर पवे तव्हांखे त इहो अल्लाह जो वली? सुभान अल्लाह। इन जी बि निशानी मुंहिंजे आका ॿुधाए छॾी आहे। इन जो दस मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾेई छॾियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबी पुछंदा, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? रसूलुल्लाह फरमाईंदा, इज़ा रुअू ज़ुकिरल्लाह, जॾहिं तव्हांजी उन्हनि जे मथां नज़र पवे त तव्हांखे अल्लाह यादि अची वञे। अब अचो ख़बर सैयद राज़िक़ नौशा वो साईं तव्हां करे ॾिसंदा त सुभान अल्लाह चवंदा हुयो न? इहा आया न? भला सोनो शेर मुस्तफा दा सुभान अल्लाह तव्हां ॾिसंदा हुया न? हा, इहा अल्लाह जे उन्हनि वलियनि जी दोस्तनि जी इहा बि निशानी आहे। तव्हां न उन्हनि जूं निमाज़ुनि जो ॾिसंदो, तव्हांखे टाइम ई कोन मिलियो, उन्हनि सां तव्हांजो सुबुह जो टाइम ई न मिलो, पर तव्हांजे साम्हूं जंहिं महिल उन्हनि जी नज़र अची वञे त तव्हांजे बेइख्तियार ज़बान मां सुभान अल्लाह निकिरी वञे, तव्हांखे उन महिल अल्लाह यादि अची वञे त कसम आहे मुंहिंजो रब काइनात जो, तव्हां पक सां भाइजो त इहे अल्लाह जा दोस्त अथव। असांजे शाहपुर काकर जे घर में हिकिड़ो वेझो ॻोठ आहे, शहर आहे, उनमें हिकिड़ो बुज़ुर्ग आहे जंहिंजो नालो मशहूरु आहे जाम दातार। बुज़ुर्ग आहे, सखी जाम दातार जे नाले सां मशहूरु आहे। उनजे घर में हिकिड़ो असांजे क़ौम वारो हुयो। उहो क़ौम वारो हद दर्जे जो साड़ो, बस साड़ो छा चवां, इहे सिंधी ॻाल्हि आहे त बाबा ॿी दूसरी कंपनी वारो। हुनजे दिमाग़ में इहो त बाबा मुफ्ती अब्दुल रहीम जाथे में मिलियो, उन सां बाक़ाइदगी सां मुनाज़रो कंदुसि ऐं उन सां बाक़ाइदे विढ़ंदुसि। हमरा चवंदो वरतंदो नौजवान आहे, अॼु बि मौजूदु आहे, उहो अॼु बि हमरा मौजूदु आहे। पर माना एतिरे क़दुरु उन जो पंहिंजो बयानु आहे त जॾहिं मां शाहपुर चाकर में ईंदो हुउसि, तव्हांजे इन मस्जिद जे भर मां जॾहिं में गुज़रंदो हुयुसि त मां इहो बि गवारा न कंदो हुउसि त मां तव्हांजे मदरसे ॾे ॾिसां, इहो बि गवारा न कंदो हुउसि त मां तव्हांजी गौसिया मस्जिद जे तरफ़ नज़र कयां, जी मुंहिंजो इहो बि गवारा न हूंदो। मूंखे एतिरी नफ़रत हुई, पर कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी हिकिड़े ॾियारे ते मां जाम साहब में उते हिकिड़े पेट्रोल पंप जे मथां बीठो हुजां, हिकिड़ी गाॾी अची बीठी, हमरा मुंहिंजो दोस्त हो, उन मूंखे चयो, ओ ज़फ़रुल्लाह, अॼु तोखे वझो आवाज़ हो। उजमा छा ॻाल्हि आहे? जंहिं मुफ्ती अब्दुल रहीम खे तूं गोली ॾे, उहो साम्हूं गाॾीअ में वेठो करे। चई बसि मूंखे इहो चए, जी मुंहिंजे जिस्म में जान में की पाह वठी वई, त अॼु मसे मस मूंखे साम्हूं मिलियो आहे, जी मूं बि देरी कोन कई,
सिधो वञी करे गाॾी जे जबल दरवाज़े ते पहुतुसि त साईं मुफ्ती साहिब जो उहो जेका गाॾी जो दरवाज़े जो शीशो बंदि हो साईं देरी कोन को शीशो जो खोले मुंहिंजी नज़र मुफ्ती अब्दुल रहीम जे मथां ॼमल पई त जिथे मां बीठो हुउसि उते ई मुंहिंजा कदम रुकजी विया ते हलण जी मूंखे ताक़त ई न हुई चई मां सुखते में अची वियुसि मां उते ख़ामोश थी बीही रहियुसि नज़र कयमि अले घणी देर बीठो रहियो मूंखे ख़बर न आहे पर हज़रत शेर मुस्तफ़ा मूंखे फरमायो अता ख़ुशि आहियो त जबल मुंहिंजी नज़र साईं मूंखे पाण फरमायो उन टाइम ते मूंखे उहो जेको सुख तो मुंहिंजो ख़तमु थियो ख़तमु थियण खां मूं साईं खे चयो क़िबला बसि दुआ मूंखे फरमायो ऐं अञा साईं खे हथ बि कोन वापसि जंहिं माण्हू मूंखे साईं जो नस ॾिनो हो उनखे वञी करे मूं चयो जेकॾहिं ही मुफ्ती अब्दुल रहीम जो चेहरो आहे त कसम ख़ुदा जो अहले सुन्नत वारा हक़ ते अथव मना वधीक न चवण जी ज़रूरत पई न ॻाल्हाइण जी ज़रूरत पई उहो अॼु बि माण्हू मौजूदु आहे जंहिंजो नालो ज़फ़रुल्लाह जाम साहिब शहर जे अंदरि वेठो आहे उहो ॾींहुं अॼु कोन्हे सॼो ॾियारो उन हमरा जे दुकान जे मथां बि हज़रत शेर मुस्तफ़ा जूं तक़रीरूं लॻियूं पियूं आहिनि हा पर अची परेशान लॻा पिया त हमरा तोखे थियो छा जिनदा हुन सुहिणे शेर मुस्तफ़ा जो जेको मां चेहरो ॾिठो इहो चेहरो कंहिं कूड़े जो नथो थी सघे इहो कंहिं बातिल वारे जो चेहरो नथो थी सघे इन जे करे नथो थी सघे त रसूलुल्लाह पाण फरमाइनि इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह करे तव्हां उन अल्लाह जे वली जे मथां नज़र विझो तव्हांखे अल्लाह यादि अची वेंदो अदा वाला जो ख़बर इन अल्लाह जे वली जो कम कहिड़ो सुभान अल्लाह भला ठहंदा कीअं ये अल्लाह जा वली है थींदा कीअं ये अल्लाह जा दोस्त थींदा कीअं छा ईअं बुज़ुर्ग आहे उन बुज़ुर्ग जो औलाद जो त उहो ई बुज़ुर्ग आहे असांजे अखियुनि जो नूर सभु आहे पर ॻाल्हि तो तव्हांखे चवां छा इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त विलायत इन तरीक़े सां मिलंदी आहे फौजदार ग्रामी ॻाल्हि ॿुधी सघे विलायत मिलण जा ॿ तरीक़ा आहिनि हिकिड़ी खे वहबी चइबो आहे ॿी खे कसबी चइबो आहे मतलब छा हिकिड़ी त अल्लाह जे तरफ़ों बस इनाम हुजे त अल्लाह हुनखे ॼाईंदे जाम पैदा फरमाए छॾे छा करे छॾे अल्लाह साईं ॼाईंदे जाम मिसाल नंदे पीरनि जो पीर सोनो दस्तगीर आया ना पाण जमन था जमण खां बाद में पाण रमज़ान में रोज़ो रखी था चंद्रा पाण जमण खां बाद में थोड़ा वॾा था त उस्ताद जॾहिं मदरसे में था पढ़ण त 18 सिपारा पाण उनखे क़ुरान जा अॻु ई ॿुधाइनि था इहे ॼाईंदे जाम जंहिंजे मथां अल्लाह जी नज़र हुजे अल्लाह जो करम हुजे जेके अल्लाह जा अॻु ई चूंडियल हुजनि पर उन सां गॾो गॾु मुझे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम असांजे लाइ दस ॾेई छॾियो आहे त ओ गुनहगार ओ मोमिन मुसलमान मुंहिंजा उम्मतियो गुनहगारो जेकर तव्हां अल्लाह जो क़ुर्ब हासिल करणु चाहियो त तव्हां अल्लाह जे वेझो थी सघो था कीअं थी सघो था पर अर्ज़ करो शर्त अथव ॾुखियो सुभान अल्लाह उन छा शर्त आहे मां हदीस पढ़ां थो उन हदीस पढ़ण खां बाद में तव्हांखे थोरो मिले इन थोरो पघर गर्मी त आहे पंहिंजे करे पर थोरो इहो गोॾा बि कसाइजो कुझु कमु बि कजो त इंशाअल्लाह पोइ बेड़ा पार सलात पढ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि अल्लाह ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मा यज़ाल अब्दी यतकर्रबु इलैया बिनवाफिल हत्ता उहिब्बुहु व इज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिही व यदहु अल्लती यबतिशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा ولئن سألني لأعطينه أو كما قال النبي صلى الله عليه وسلم अल्लाह ने ग्रामी नबी
करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता मा यज़ाल अब्दी यतकर्रबु इलैया बिन नवाफिल। क्या मतलब? अल्लाह जो हबीब फरमाए तो अल्लाह तो फरमाए हदीस कुदसिया अल्लाह तो फरमाए था तो फरमाए तो बानो नमाज़ पढ़े बानो फर्ज अदा करे फजर पढ़े जोर पढ़े असर पढ़े मगरिब पढ़े इशा पढ़े इंसान करो अगर ज़कात दे हज करे इंसान करो अगर कुरान खां बची पवे उन खां बाद में नफिल अदा करे नफिल जी घड़ाई करे नफिल जो मतलब छाए नमाज वारा नफिल आए पर इंसान करो अगर खैर खैरात करण या नफिल इबादत है ऐसा चंगाई करण या नफली बात है जरे नफलन जी घणाई कंदो त अल्लाह फरमाए तो मां उन सां मोहब्बत कंदो आया छा कंदो हत्ता ओहबू इदे जो नफलन जी घणाई कंदो आया बानो त हत्ता एगो तो मां सां छा कंदो आया मोहब्बत फरमाइनो आहे सुभान अल्लाह। पर पो छा जरे अल्लाह पांजे बारे सां मोहब्बत कंदो त पो छा थी पला खबर न कुल समाहुल्लज़ी यस्मउ बिही मां अल्लाह उन पाणे जा कन थी पवंदो आहे जंहिंसां उहो ॿुधंदो आहे व बसरहुल्लज़ी युबसिरु बिही ऐं मां उन पाणे जूं अखियूं थी पवंदो आहे जंहिंसां उहो ॾिसंदो आहे व यदहुल्लती यब्तिशु बिहा ऐं उन पाणे जा मां हथ थी पवंदो आहे जंहिंसां उहो पकड़ींदो आहे वरजुलहुल्लती यमशी बिहा मां उन पाणे जा पैर थी पवंदो आहे जंहिंसां उहो हलंदो आहे वलइन सअलनी लअउतियन्नहु जॾहिं उहो माण्हू मूंखां घुरंदो आहे त मां उनखे अता फरमाईंदो आहियां। अल्लाह ने इन हदीस पाक में अल्लाह जो हबीब जो फरमाए त अल्लाह तो फरमाए त बानो जो कुर्ब नफलन जे ज़रिए सां थींदो आहे। छा जे ज़रिए सां थींदो आहे? भला जो ख़बर पाण नमाज़ पढ़ंदा आहियूं पक दरगाह जे मथां वेठा दरगाह बुजुर्ग जे आस्थाने ते वेठा सभु हा कयो आहे अगरि साईं मौलवी साहिब तव्हांखे चयो जी वाइदो कयो तव्हांखे सॼो वाइदो कयो त ॿीहर चपल न चोराईंदासीं सभु पंहिंजी खे खणो त सॼे राज हथ में ॾेगी सम्झ में आई हव साईं त पाण करो चवणो आहे जमाली कोन करो त उहो माना पाण वारो वज़न तव्हां ते हणी तव्हां सभिनी को हथ मथे कराए त मतिलबु उते ई साईं घर नज़र सॼी जमात चपल बि चोराए छा हाणे अॼु को हाणे वाइदो न कंदा त इहे न कयो मौलवी साहिब इहो पंहिंजे फन में ई हथ खड़ाए वींदा पोइ पेपर में माण्हू पियो सोचींदा जब ॿुधो त उन ॿुधी पोइ उनजे मथां कुझु सुभाणे अल्लाह पियो चओ उन ॿुधो लाज़मी आहे इन जो मतिलबु आहे तव्हां ॻाल्हि ॿुधो त था पर उन मथां पूरी तवजो कोन तवजो पूरी जॾहिं तवजो पूरी न त इंशाअल्लाह हीअ उहा ॻाल्हि हिन कॾहिं खां हेॾे कोन ईंदी आहे हिन कॾहिं खां ई दिलि जे मथां बि उन साॻे हिसाब सां मां तव्हांजे साम्हूं हदीस पाक पढ़ी सम्झो ॻाल्हि खे अल्लाह से फरमाए थो त बानो नफलन जी घड़ाई कंदो आहे माना नफल त पोइ थींदा पर त फर्ज़ पोइ जॾहिं माण्हू फर्ज़ अदा कंदो त फर्ज़ छा आहे फजर फर्ज़ आहे ज़ोर फर्ज़ आहे असर फर्ज़ आहे मगरिब फर्ज़ आहे इशा फर्ज़ आहे इन खां सवाइ हज फर्ज़ आहे ज़कात फर्ज़ आहे हे उशर जेको जो था इहो फसल जो इहो वाजिब आहे इहो फर्ज़ जे वेझो वेझो आहे हाणे इहे शयूं पहिरें त करणियूं आहिनि इहे त हर हालत में करणियूं आहिनि उन खां बाद में तव्हां इज़ाफ़ी कंहिंखे ख़ैर ख़ैरात न इहो तव्हांजो नफ़िल आहे को किथे को वण ॿूटो लॻायो आहे उन जी छांव नसीब थी माण्हुनि खे पखियुनि खे पाणनि खे ॿियनि खे उहो बि तव्हांजो हिकिड़े क़िस्म जो इज़ाफ़ी नफ़िली शइ आहे इन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां कंहिं सां खिली करे ॻाल्हायो था इहो बि तव्हांजे तरफ़ां हिकिड़े क़िस्म जो सदको आहे उन में बि अल्लाह ते तव्हांखे उहो नफ़िल जो सवाब अता फरमाईंदो कंहिं माण्हू जो जनाज़ो आहे उन जनाज़े में रुगो तव्हां शरीक थिया हो तव्हां पंध विख कया हो त विख तव्हांजे लाइ अल्लाह से उन में बि सवाब लिखियो आहे हाणे जॾहिं इहे इज़ाफ़ी शयूं जॾहिं कंदासीं त पोइ अल्लाह जो फरमाए हाणे मां उन माण्हू सां मोहब्बत कंदो आहियां छा कंदो आहियां मोहब्बत कंदो आहियां जॾहिं मोहब्बत कंदो त पोइ अल्लाह छा फरमाए
कुन्तु समअहुल्लज़ी यस्मअु बिही मां उन बाने जा कन थी पवंदो आहे जंहिंसां उहो ॿुधंदो आहे उतां जे करे असां चवंदा आहियूं मीर शाह मदद कर मुंहिंजी तव्हां सुणे दादी इहे चवंदा हुया कोन चवंदा हुआ पीरनि जे पीर अब्दुल कादर जीलानी खे सॾींदा हुया न सॾींदा हुआ रसूलुल्लाह खे चवंदा या रसूलल्लाह उज़ुर हालना या हबीबल्लाह इस्मा कालना चवंदा हुया न चवंदा या रसूलल्लाह मुझे हाल जे तरफ नजर करम फरमायो या रसूलल्लाह मुझे दर्द के बुधो या रसूलल्लाह मुझे मथा नजर करम फरमायो इहो चवंदा आहियूं इन जे करे चवंदा असां खे यकीन आहे पक्का त उहे जेको बि ॿुधी रहिया आहिनि अल्लाह जे उन पावर सां ॿुधी रहिया जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो कुल तो समअहुल्लज़ी यस्मअु बिही मां उन माने जा कन थी पवंदो आहे मतलब छा उन में पावर मुझे रब कायनात जो जीवींदो आहे समझ में ॻाल्हि आई अॼु अखर आहे वबसरहुल्लज़ी युबसिरु बिही मुंहिंजो अखियूं थी पवंदो आहे मुंहिंजो छा थी पवंदो आहे अखियूं थी पवंदो ॿुधो थो न हज़रत शेर मुस्तफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़बानी पाण जेको हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो वो जेको आहे बयान फरमाईंदा किस्सो जो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में निहावंद जो मुल्क हुयो उन निहावंद जे मुल्क ते उन लश्कर इस्लाम जो वयो जुमे जो ॾियारो हुयो उन जो हज़रत सारिया रज़ियल्लाहु ताला अन्हु उन जो सिपा सालार हो जुमे जे ॾियारे उमर फारूक बीठो आहे मिंबर रसूल जे मथां बि खुतबो थो ॾे खुतबो ॾींदे अचानक चवे थो या सारियत अल जबल या सारियत अल जबल इन चवण खां बाद में हज़रत उमर फारूक पंहिंजो उहो खुतबो पूरो फरमायो आहे खुतबे पूरे फरमाइण खां बाद में नमाज़ अदा कई थई नमाज़ अदा करण खां बाद में अची करे साफ़ा मिलान साफ़ ई मिलान उहे चवंदा ओ अमीरुल मुमिनीन तोखे छा थी वियो हितां खां 900 किलोमीटर 900 मील परे निहावंद जो मुल्क आहे सारियो उनहे वेलाए तू उनखे सदी पियो छा थो चई या सारियत अल जबल उमर फारूक फरमाए थो वता मां मिम्मद रसूल जे मथां बीठो ज़रूर हुयुसि पर मुंहिंजी नज़र उन 900 मीलनि खां परे उन निहावंद जे मुल्क जे मथां हुई उन इस्लामी लश्कर जे मथां हुई इस्लामी लश्कर विढ़ी रहियो हुयो पर काफ़िर उन जे पोयां उन जबल जे पोयां अची करे धोखे सां उन जे मथां हमले करण वारा हुया त मां हज़रत सारिये खे सॾु करे चयो या सारियत अल जबल ओ सारिया मुझ जबल जे तरफ नज़र फरमा मुंहिंजा आवाज़ मुंहिंजा अल्फाज़ उन सारिये जे कन जे मथां में प्यार उन पोइ नज़र बि कई आहे नज़र करण खां बाद में उन्हनि जो बि क़िलो अमल कयो आहे उन्हनि खे बि शिकस्त ॾिनी ओ मुस्लमानो तव्हांखे मुबारक हुजे मुस्लमाननि जे लश्कर खे फतह नसीब थी आहे अदा ॾिसो नबी से फरमायो त मां उन जा कन थी वेंदो आहे जंहिंसां ॿुधंदो आहे उन जूं अखियूं ॾियण ॾिसंदो आहे उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी 900 मील परे नज़र वई बीठो मस्जिद नबी में आहे बीठो मदीने में आहे पर वो जेका 900 मील परे निहावंद जे इलाइक़े में नज़र पवे थी वर उते रसूलुल्लाह जो साहबी हज़रत सारिया उहो बीठो आहे वर उन जे पावर कहिड़ा जो कुंत समअहुल्लज़ी यस्मअु बिही उन जो मां छा थींदो आहे कन थींदो आहे उमर फारूक हितां आवाज़ जो उहो आवाज़ उते हज़रत सारिया रज़ियल्लाहु ताला जो ॿुधो इहे त सहाबी आहिनि छा रसूलुल्लाह जा हर सहाबी नबी जन्नत या रसूलुल्लाह जो ॾींहुं आहे या न आहे यादि रखिजा मोमिन मुस्लमान सुन्नी जे मथां लाज़िम आहे हीअ अक़ीदो रखण त रसूलुल्लाह जा जेके बि सहाबी आहिनि सभु जन्नत
असांजे लाइ इहो लाज़मी आहे। मां तव्हांजे शुरू में हिकिड़ो शेर पढ़ियो, वो शेर तो पढ़ियो पर वो अकीदो आहे इहो लाज़मी तव्हां असांखे इन मथां कारबंद रहणो आहे। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी, मतलब क्या माला जो बानो क्या माना? बंदे परवरदिगार मां पंहिंजे रब जो बानो पर उम्मते अहमद नबी ए उम्मत के अॻियां मिठे सोने मिठड़े मोहम्मद करीम के या तो अॻिते जाए दोस्त तारे चार यारम ताब औलाद अली। छा मतलब आहे? चईनी यारनि सां मोहब्बत आहे, अली जी औलाद जो बि ताबेदार आहे। छाया हिकिड़े पारो छाया चईनी यारनि जो मतलब छा आहे? चईनी यारनि जो मतलब आहे रसूलुल्लाह जा सभु सारा सभिनी सां मोहब्बत कंदड़ आहियां, इन सां गॾोगॾु अली जे औलाद जो बि ताबेदार आहियां। मतलब छा? ओ सुन्नी तुंहिंजे हिन मुंहं में ॿ अखियूं आहिनि, हिकिड़ी साॼी आहे ॿी खाॿी आहे। इन अखियूं तो वटि आहिनि त तूं ॾिसे थो, पर तुंहिंजे अक़ीदे वारियूं ॿ अखियूं अथई। हिकिड़ी जो नालो आहे मोहब्बत अहल बैत, ॿी जो नालो आहे मोहब्बत सहाबा। जेकॾहिं तुंहिंजी हिकिड़ी अखि सही आहे, ॿी अखि ख़राब आहे, त तभी तुंहिंजो चेहरो कामिल न आहे। उन साॻे तरीक़े सां जेकॾहिं तुंहिंजे अक़ीदे में रुगो सहाबा जी मोहब्बत आहे, अहल बैत जे लाइ बुग़्ज़ आहे या बुग़्ज़ न बल्कि उन जे लाइ को रवैयो न आहे, त तभी तूं पको सुन्नी न आहे। या जेकॾहिं रुगो तो वटि अहल बैत जी मोहब्बत आहे, जेको आहे सहाबा जे लाइ बुग़्ज़ न बि रखी थो, पर उन जे लाइ को इज़हार नथो करी, त तभी तुंहिंजो ईमान मुकमल न आहे। अहले सुन्नत वारो आहे जो डंके की चोट पे सहाबा सां बि मोहब्बत करे त अहल बैत सां बि मोहब्बत करे। इन्ही को हेठि जी ॻाल्हि या त नासबियत आहे या ख़ारिजियत आहे, उहे पासान या राफ़िज़ियत आहे। अहले सुन्नत नथी थी सघे। अहले सुन्नत इन ॻाल्हि जो नाला त सभिनी सहाबनि खे जन्नती बि मञींदासीं, सभिनी सहाबनि खे बि हक़ सच ते मञींदासीं। हा बाक़ी तरजीह कीअं? तरजीह जो मतिलबु आहे त मर्तबो अल्लाह पाण बयानु फरमायो आहे, रसूलुल्लाह पाण मर्तबो बयान फरमायो आहे। रसूलुल्लाह जे सहाबनि जो फ़ैसिलो करे पाण उन्हनि में दर्जा बंदियूं कयूं आहिनि। पोइ जेके दर्जा बंदियूं आहिनि, उहे दर्जा बंदियूं अहले सुन्नत जे मथां लाज़मी आहिनि। कीअं? मिसाल तौर ते जीअं पहिरें शान आहे त खुलफ़ाए राशिदीन जो शान आहे। सभिनी खां वधीक जेके इज़त लाइक़ आहिनि त उहे खुलफ़ाए राशिदीन आहिनि। उन खां बाद में जे इज़त वारा उहे जेके अशरे मुबशरा जेके 10 सहाबी आहिनि, उन्हनि जो शान आहे। उन खां बाद में जेकॾहिं शान आहे त अहले बदर वारनि जो शान आहे। इहो शान में घटिताई थी सघे थी, पर लॻे तूं ऐं मां कहिड़े बाग़ जी मूरी हुजो, उन्हनि जे विच ते वेठा फ़ैसिला कयूं या उन्हनि में वेठा तरजीह ॾियूं। 1400 साल खां बाद में आयल मवाली जेको भंग जे कूड़े जे मथां ईमान विकिणियो वेठो आहे। 1400 साल खां पोइ आयल उहो काणो मुल्लो जेको टके ते विकाणे जी थो वञे पियो कंहिं वॾेरे जे साम्हूं, उहो उन जेको आहे अहल बैत अतार जे मथां भौंके थो पियो। 1400 साल खां बाद में आयल हिकिड़ो मवाली, उहो सहाबा जे मथां थो भौंके। सब खां पहिरियों त पंहिंजी हैसियत ॾिसजे। हैसियत आहे का कोन, पर उनजे बावजूद उन्हनि सहाबनि जे मथां भौंकंदा या अहल बैत अतहार जे मथां भौंकंदा। और सुन्नी तुंहिंजो मुंहिंजो कमु न आहे। तूं ऐं मां पोइ चाहे नक्शबंदी हुजे, चाहे कादरी हुजे, चाहे सहरवर्दी हुजे, चाहे चिश्ती हुजे, फिरी पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी ते पहुचूं था। वो अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो त रसूलुल्लाह जे सहाबी, वो रसूलुल्लाह जो सहाबी घोड़े जे मथां वो सवार थे, उन घोड़े जे मथां जब हले, वो घोड़ो हले, वो
वो घोड़ो जेका हलण खां पोइ ज़मीन जे मथां पंहिंजा सुंभ हणे वो सुंभनि मां दज़ उथां में मिटीअ जी उहा मिटी अची करे उन रसूलुल्लाह जे सहाबी जे घोड़े जे उन नक जे मथां मुंहं जे मथां पवे मां अब्दुल कादिर जीलानी जा कोरोड़े जे मथां कुर्बान जॾहिं अब्दुल कादिर जीलानी ईअं थो चवे वो अब्दुल कादिर जीलानी जे जेको चए त मुंहिंजे लाइ मुंहिंजे अल्लाह मूंसां वाइदो फरमायो आहे छा वाइदो फरमायो त ओ अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजा मुरीद बख़्शा पिया हल तुंहिंजे मुरीदनि जा मुरीद बख़्शल हल तुंहिंजे मुरीद जे मुरीद जा मुरीद बख़्शल हल हता के अल्लाह से मूंसां वाइदो फरमायो त तुंहिंजे मुरीद तो में ऐं तुंहिंजे मुरीद में 100 जो दर्जे जो फ़ासिलो हूंदो मुरीद सचो हुजे बख़्शण मां रब्बे कायनात जो हिम्मत नाज़िल आहे हाणे वो अब्दुल कादिर जीलानी इहा ॻाल्हि थो पियो करे समझो था तो पोइ तव्हां असां कहिड़े बाग जी मोरी आहियो त तव्हांजे करे तव्हां असांजे मथां लाज़मी आहे त सहाबा जी बि इत्तिबा कंदासीं त अहल बैत सां बि प्यार कंदासीं अहले सुन्नत जे ॿिन्ही जो नालो ऐं ॿियो महिरबानी जो तव्हांजो कमु न आहे कमेंट करणु तव्हांजो कमु न आहे तनक़ीद करणु तव्हांजो कमु न आहे त को किताब नंढो किताब जो खणी पढ़ी अब आप सब का पर है किताब ॾिनो थी मां जमा ॾिनो हेड़ो को ॿियो किताब जो आम के मवाल जो खणी हुन में का ॻाल्हि लिखी जे पोइ तव्हां खणी करे पियो त बाबा फिलाणे हंधि फिलाणे किताब में लिखियल आहे त रसूलुल्लाह जा सहाबी पाण में विड़िया हुया या तो फिलाणे हंधि का जंग थी हुई यादि रखिजा मां तोखे चवां थो मां हिन महिल तोसां ॻाल्हाए रहियो आहियां मां हीअं पियो कयां तुंहिंजे साम्हूं वारनि खां पुछंदव त मौलवी साहिब कीअं पियो कयो तोखे ॿुधाईंदा त हीअं पियो कई पर हेॾो वारनि खां पुछंदे त हिननि जे बयान में फ़र्क़ु हूंदो हेॾो वारनि खां पुछंदे त हिननि जे बयान में फ़र्क़ु हूंदो हालांकि तव्हां सभु मूंखे ॾिसी रहिया आहियो पर पोइ बि तव्हांजे बयाननि में फ़र्क़ु हूंदो त हीअ त हाणे साम्हूं जी ॻाल्हि आहे त 1400 साल जी कहिड़ी ॻाल्हि कयूं त उहे कहिड़ियूं किताब जूं ॻाल्हियूं सही आहिनि कहिड़ियूं ग़लति आहिनि हा हिकिड़ी ॻाल्हि सची आहे उहा कहिड़ी सची आहे जेका मुंहिंजे रब्बे कायनात बयानु फरमाई आहे अल्लाह ने फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे ऐं उन सां गॾु जेके आहिनि उहे पंहिंजो पाण में त खीर खंडण काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां सख़्त रहमाउ बैनहुम पंहिंजो पाण में छा आहिनि खीर खंड लॻा पिया अल्लाह चवे खीर खंड लॻा पिया मवाली जे विड़िया पिया कंहिंजी मञींदव हमरा हिकिड़ो हमरा ॿिए हमरा चवंदा मां ॿुधो तूं मरी वियो आहीं चवंदा मां त तुंहिंजे साम्हूं जीरो वेठो आहियां चवंदा तुंहिंजी ॻाल्हि सची आहे पर चयो उहो बि कूड़ जहिड़ो कोन्हे समझ में अचे ओ बतायो फकीर को दर्शन कई फकीर दोबारो जियदा अदाओ गा खणो मेहरबानी करे गड्डा दे फकीर जो जे हिन दफे ॾिनो मां त ॿीहर में ॼणो कोन फकीर तो जे अल्लाह मां गड्डा कोन्हे कुदरत मुंहिंजे ख़ुदा जे गड्डा अंदरों बीठो गड्डा खणी हींग तो हमरा त शापस जे गड्डा बीठो आहे तू मूंखे ॾींदो यार अफ़सोस जो मक़ाम आहे मां फकीर ते तोखे एतबार न कई गड्डा ते एतबार कई समझ में अचे थी न कुरान ते एतबार कोन्हे मवाले ते एतबार कुरान ते एतबार कोन्हे मुल्ले ते एतबार इन जो असां इन ॻाल्हि खे पकड़े था वठूं त अल्लाह जो क़ुरान सचो आहे रसूलुल्लाह जा सहाबी पाण में खीर खंड हुया रसूलुल्लाह जा सहाबी पाण में बिल्कुलु कुझु बि कोन हो जेका बि ॻाल्हि किताब में लिखंदे अव्वल खां आख़िर तक ॾिसो कूड़ अथव इन जे करे कूड़ अल्लाह फ़ैसिलो पंहिंजे महबूब जे साहब लाइ हिकिड़ो कयो आहे किताब ॿियो लिखंदे क़ुरान जेको आहे अल्लाह से क़ुरान ला ज़ालिकल किताब ला रैब फीह उहो किताब आहे जंहिंमें को शक न आहे त क़ुरान जे अंदर इहा ॻाल्हि की बात जेकर असांजी तव्हांजो ईमान छा आहे उहो ईमान त सहाबी अहल बैत पाण में खीर खंड लॻा पिया इन सां गॾोगॾु तव्हां असांजो कमु छा आहे असांजो इहो अक़ीदो गॾु हुजे असांजी मोहबत सहाबा सां हुजे त असांजी मोहबत अहल बैत तार सां हुजे
सलात सलात अल्लाहुम्मा अदा माता ने कुरान जी आयत ते को अने हदीस जो टुकड़ो पढ़े तो मैंने अंदर हुणमती है जिते पहुंचा है अल्लाह जा वली निशानी समझ में अची वई तकवा परहेज़गारी वारा उन खां पोइ उन जी निशानी कहिड़ी नमाज़ पढ़ंदा रोज़ो रखंदा जंहिंसां इदारू वुज़ू किरल आहे ईअं न ठहंदा कीअं ख़बर कयो नफ़ल जे ज़रिए सां अल्लाह जे घर में इबादत करण सां मख़लूक़ ख़ुदा सां मोहब्बत करण इन सूरत में ठहंदा भला कमु कहिड़ो सुभान अल्लाह कमु कहिड़ो आहे अल्लाह जे वली जो अल्लाह जे वली जो हुकुम आहे जो तव्हां वटि वोट तव्हांजे अल्लाह जे वली जो हुकुम आहे जो तव्हांजे दर ते बीहनि त बाबा पूरी त दंड ॾियो असांखे न इहो न आहे अल्लाह जे वलियनि जो कमु आहे अल्लाह जे दोस्तनि जो कमु आहे त तव्हांखे अल्लाह जे वाट ते हलाईंदा छा कंदा आहिनि अल्लाह जे राह जे मथां न भटकिरनि खे सिधी राह जे मथां हलाईंदा आहिनि सुभान अल्लाह हज़रत गौसल आलमीन सम्झो सुभान अल्लाह हज़रत गौस बहाउल हक़ मुल्तानी वॾो फ़याल बुज़ुर्ग आहे हज़रत गौसल आलमीन जी अॼु बि मुरीदी तक़रीबन 600-700 साल जो पुराणो बुज़ुर्ग आहे अॼु बि जेका मुरीदी अथसि न सिंध में वॾे खां वॾी मुरीदी हज़रत पीर साईं पागा राधा बरकातुल आलिया उन्हनि जी आहे उन सां गॾु पुराणे वक़्त जे हिसाब सां हज़रत मखदूम सरवर नूह उन्हनि जी आहे इन सां गॾु हज़रत सुल्तान औलिया जी आहे इहे वॾा वॾा बुज़ुर्ग पाण ईअं आया न तो माना हज़रत सुल्तान औलिया हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह हज़रत पीर साईं रोज़े दे दिला था हाणे इहे आहिनि पर इन्हनि जूं बि मुरीदियूं हिकिड़े पासे हज़रत गौसल आलम जी अॻियां वधी वो मुल्तान का बुजुर्ग हलो राजस्थान वञी के मुल्तान खां ने खारो छाण की आखिर ने समुद्र के बुजुर्ग वॾो फयाद हो कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी सखर खां मथे माना पंजाब जे सरहद जे विच ते इतो रस्ते सां आयो पे शाम जो टाइम थी वियो मुरीद हिकिड़ो सां खलीफ़ो हिकिड़ो पाण मुरीद हो खलीफ़ो जब सिजल लहण शुरू थियो पंहिंजे फ़क़ीर खे चई फ़क़ीर आज़ान चओ त नमाज़ पढ़ूं फ़क़ीर चयो साईं हलो साम्हूं ॻोठ आहे ॻोठ जे भर में हली करे आज़ान ॾियूं था लाज़मी ॻोठ वारा ईंदा जी करे पोइ नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं हज़रत गौसल आलमीन फरमाया ठीकु आहे ॻोठ जे भर में आया ॻोठ जे भर में जी करे उन मुरीद आज़ान ॾिनी अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अलगद उन आज़ान पूरी गई मगरिब जो टाइम तमामु थोरो हुआ को बि माण्हू ॻोठ मां न आयो हेॾो वॾो ॻोठ साम्हूं हमरा आयो केरु कोन बुज़ुर्ग परेशान थियो त पर बचणा हूं घटि में घटि 3-4 तो जो जमायत कयूं सेवरा छा जी हुकुम जी बाबा ॻोठ वारनि ॾे वञी करे हुननि खे वठी आ त नमाज़ अॻिते पढ़ो नमाज़ पढ़ो खलीफ़ो वियो मुरीद वियो वञी करे ॻोठ वारनि खे बाबा नमाज़ पढ़ो हुननि जो असां नमाज़ छो पढ़ूं असां आहियूं ठकुर असां केरु आहियूं असांजो नमाज़ सां कहिड़ो वास्तो मुरीद हैरान थी वियो वापस अची करे हज़रत गौसल आलमीन खे ॿुधाई सही हू त सभु जो सभु ठकुर आहिनि हू मुस्लमान ई कोन्हनि त पाण सां नमाज़ कीअं गॾु पढ़ो मां तव्हांखे उथ ॾेई थो चवां त मां वारी ॻाल्हि ॿुधजो ज़ोर सां दिमाग़ लॻाए ॿुधो ऐं उन अखरनि खे वरी दिलि वारे पासे वठी वञिजो उन बुज़ुर्ग खे छा चयो खलीफ़े साईं हो ठकुर आहिनि नमाज़ कान पढ़ंदा
मतलब छा जेके ठकुर ना आहिनि मुस्लमान नमाज़ उहे पढ़ंदा आंदा नमाज़ केरु पढ़ंदा हाँ नमाज़ मुस्लमान पढ़ंदा उन्हनि जो असां ठकुर नमाज़ न पढ़ंदासीं माना जेको ठकुर हूंदो ठकुर सम्झो था बिल्कुल ही भला ठीक है ना ताने वो बिल्कुल ही वो मां बिल्कुल ही नमाज़ कोन पढ़ंदो पर पोइ पढ़ंदो केरु जेको बिल्कुल ही न हूंदो जेको मुस्लमान हूंदो जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदो उहो पढ़ंदो इहा आया ना या ना समझाया खोड़ अथव गर्मी में एतिरी ॻाल्हि ईअं न जब बुजुर्ग इहो फरमायो बुजुर्ग खे उन ख़लीफ़े अर्ज़ कयो बुजुर्ग परेशान थियो परेशान थियण खां बाद में बुजुर्ग रोइण शुरू करे थो जब रोइण शुरू कई त ॻोठ वारनि खे ख़बर पई त ॻोठ जे ॿाहिरों पहुची दरवेश वेठो आहे अचनि ॾिसंदो रोए वेठो ॻोठ वारा परेशान थी विया ओ दरवेश छो तो रोइजे पियो क्या हाल सुणावा दिलदार कोई महरम राज न मिलदा तव्हांखे मां कहिड़ो पंहिंजो हाल ॿुधायां मुंहिंजो हाल त अहिड़े क़िस्म जो आहे जो तव्हां सां ताल्लुक़ ई न आहे उन्हनि बुज़ुर्ग खे उन्हनि ठकुर चयो साईं महिरबानी कर रो न असांखे ॻाल्हि त ॿुधाए छो थो रोई पियो मानी घुर्जे त मानी ॾेई पाणी घुर्जे त तोखे पाणी ॾियूं पैसा घुर्जे त तोखे पैसा ॾियूं पर महिरबानी करे न रो रोइण जो सबब त ॿुधाए हज़रत गौसल आलमीन फरमाईंदा रोवा इन जे करे थो चए ॾियारे खां मां होश संभालियो आहे उन ॾियारे खां अॼु ॾियारे ताईं कॾहिं बि मां बग़ैर जमात जे निमाज़ न पढ़ी आहे पर अॼु अहिड़ी हालत थी वई आहे जो मां बग़ैर जमात जे निमाज़ पढ़णी थी पए ठकुरनि चयो साईं इहा निमाज़ छा हूंदी आहे जेका तूं पढ़ंदो आहे गौसल आलमीन फरमाए थो बाबा निमाज़ अल्लाह जे हुज़ूर में बीबो आहे साईं असां तोसां गॾु उहा पढ़ण लाइ तयार आहियूं पर महिरबानी करे तूं जेको आहे रोब न हज़रत गौसल आलमीन फरमाए थो चलो ठीकु आहे तव्हां मूंसां गॾु निमाज़ पढ़ो जीअं मां कयां तव्हां मुंहिंजे पोयां ईअं कजो जब ईअं कंदा त मुंहिंजो रोअण बि बंदि थींदो हुननि उनजे मथां हा कई आहे गौसल आलमीन सॼे ॻोठ खे उन सॼे ॻोठ खे वुज़ू करायो आहे वुज़ू कराइण खां बाद में सफ़ो सॼो सफ़र सजन करण खां बाद में गौसल आलमीन फरमाए थो ओ ॻोठ वारो जीअं मां कयां तव्हां ईअं कजो उन ॻोठ वारे चयो हाज़िर सही असां इहे कम तव्हां तयार आहियूं गौसल आलमीन हथ हिते खणी करे चवे थो इलाहल आलमीन हेस ताईं आड़ जो कदमो हिन जूं तुजूं फेरान मुंहिंजा मौला तुंहिंजो कदम आहे बस वो छा थियो तो देर या थिया जो जने टे रकातूं गौसल आलमीन पढ़ायूं पढ़ाइण खां बाद में गौसल आलमीन फरमाए थो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह हज़रत गौसल आलमीन हेॾो सलाम वरायो आहे हुन सॼो मजमो पियो चवे ला इलाहा इल्लल्लाह नज़र करम सां सॼो ॻोठ मुस्लमान बणिजी वियो अल्लाह जे वलीअ जो इहो कमु हूंदो उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां उन ॿारनि जी दिलि खे फेराइणो हूंदो आहे उहो फेराए करे काॾे करिणो हूंदो आहे अल्लाह जे तरफ़ करिणो हूंदो आहे कंहिंजे तरफ़ करिणो हूंदो आहे अल्लाह जे तरफ़ कराईंदा त हे मन हे बि बख़्शिजी पवे मन हे बि बाहि खां बची पए उन अल्लाह जे ॿारनि जो इहो कमु पर जो ख़बर भला जेकॾहिं उन्हनि सां को तअल्लुक़ रखे त भला उन्हनि सां महिरबानी कंदा रुॻो पंहिंजो कमु हलाईंदा अल्लाह जा वली उहे अथव अल्लाह जा नेक सालिह बाना उहे अथव जेके पंहिंजो पाण त बख़्शिराईंदा आहिनि
जेके पंहिंजो पाण त बख़्शलाईंदा आहिनि पर इंसान को मुंहिंजा मौला हिन त मूंखे हयाती में मूंखे निमाज़ जे लाइ हिकिड़ो पाणी जो गोरो भरे ॾिनो मौला हिन खे माफ़ फरमा मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजी ख़िदमत कई मूंखे सूर हुयो मुंहिंजे जिस्म खे सूर हुयो हिन मूंखे ज़ोर ॾिना मौला मुंहिंजी हिफ़ाज़त जो ख़ातम आहे हिन खे मूं बख़्शे ॾे इहा आया क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मांगे ॻाल्हि कई तव्हांखे ॾे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सभु जो सभु ॾिसंदासीं पोइ जेके हूंदा हिते जेके किथे हूंदा अल्लाह क़ुरान में फरमातो जॾहिं उथंदा चवंदा या कालू या वैलना मबअसना मरक़दना चवंदा त के असांखे उथारियो आहे वैल असांखे उथारियो असांखे किथे उथियो असांखे क़ब्र मां उथारियो वियो के उथारियो ईअं चवंदा पर हज़रत शेर मुस्तफ़ा फरमाईंदा त भाग वारा त जन्नतुल बकिया वारा आहिनि जंहिंमहिल जन्नतुल बकिया वारा उथंदा त साम्हूं रसूलुल्लाह बीठो हूंदो ॿिया पिया चवंदा कालू या वैलना मबअसना मरक़दना इहे बीठा चवंदा पर जेके जन्नतुल बकिया वारा उहे बीठा चवंदा मुस्तफ़ा जान रहमत पे लाखो सलाम उहे चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह बाबा ई चवंदा असांखे यकीन आहे त सोणो बीठो हूंदो उहो जेको आहे त असांजो आका मौला बंजा असांजो साम्हूं जबल बीठो हूंदो त पोइ उहे जेके क़ब्र हशर वारियूं सख़्तियूं ख़तमु कयूं साम्हूं बि रसूलुल्लाह जो सलात व सलाम बीठा पढ़ंदा अब आज सलात व सलाम जो यकीन न पढ़ पोइ ॿियो ख़बर को सैयद रात जो शाह बि सलाम पढ़ंदो हुयो उहो बि पढ़ंदो न पोइ जॾहिं उहो पढ़ंदो त उहो त बख़्शल आहे जो अॻु ई उन रियाज़ुल जन्नतुल बकिया उन जन्नत जे टुकड़े में सिधो पिया पर पोइ उहो बि चवंदो इलाहुल आलमीन हे मुंहिंजे दरगाह जा पांधेड़ा आहिनि हिन खे माफ़ फरमाए छॾ इन्हनि जे मथां नज़र करम फरमाए छॾ असांखे इहो यकीन आहे त इंशाअल्लाह उन सदके असांजा बि बेड़ा पार थींदा अल्लाह जा राज़ी भला पोइ उन सां को चङाई कंदा न इंशाअल्लाह कंदा छा कंदा ऐं नज़र कंदा त मुंहिंजो मुरीद थड़े त कोन मुंहिंजे मुरीद ते का ॻाल्हि त कोन थींदी को उन लाइ मथां को परेशान न आहे हज़रत पीर सैयद शाह उमर शाह कोट धणी सचो सुभान वो सैयद शाह उमर शाह कोट धणी शमसुल उलमा लक़ब वो पंहिंजे दरगाह में वेठो आहे हिकिड़ो फ़क़ीर लाड़काणे मां निकितो त वञा थो दरगाह लाड़काणो विच ते दरिया आहे दरिया जे हुन पासे ॾे लाड़काणो आहे ऐं हिन पासे ॾे पीर ॻोठ आहे त हुन जो त वञा नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत फ़क़ीर निकितो वञा थो दरगाह ते अञा घर खां ॿाहिरि निकितो त महले में उन साॻे पाड़े में का माई साहिबा बीमार हुई उन माई साहिबा जे लाइ जो मुड़ुसु आयो उनजो फ़क़ीर पीर साईं जो तूं आहे पांधीअड़ो दरगाह ते थो वञे महिरबानी करे मूं वारी ज़ाल खे जिन थी पियो आहे हली करे जिन त करे अब ॾियो ख़बर कंहिं मौलवीअ खे जिन ॿुधो करे अगर क्या बोली है जो कौन बोलो छो मतलब वो माइंड पड़े असा जे शाहपुर डॉक्टर में वो डॉक्टर मीर मोहम्मद बल्ला वो अक्सर करे मायूं बहराणी जो उन वट दवा लाए दो वो जो इन जो तो डॉक्टर सब काम करे माई के वे हारे उन कुछ की तो बात जल्दी कर वनी करे वो फलाणे दुकान ता घंटा बोतल बेचारो वडो वठण डॉक्टर जो ईंदो त डॉक्टर दरियो खोले के माई की तो माई सब काम करे या बोतल तक पोइ उन खां बाद में वरी हाणे पकोड़ा वठी माई खे खाराए पोइ पुछो त डॉक्टर इहो छो कयो जी साईं मायूं कायूं ॻोठ जूं कमनि खां तकतल सफ़ा पोइ ॿियो जान न छुटे पोइ बीमारी जो बहानो कनि पोइ अचनि हेॾे त पोइ उनखे घटि में घटि पकोड़ा त खाराइण मुंहिंजो बि हक़ आहे न कुझु थक त भले मूं वटि बि त पटनि न जिन में साॻे हिसाब सां मोमिन मुस्लमान वुज़ूअ में रह छा में रह वुज़ूअ में रह ऐं पाण खे ख़ुशबू लॻाईंदो रह मां तोखे गारंटी थो चवां
त न तो जे मथा जादू असर कंदो न तो जे मथा का नजर असर कंदी नहीं के समझो इन भागो जिन वगैरह तुझे तरफ भेजो वुजू तू रख वुजू में हर वक्त रख खुशबू लाजमी सुबह शाम एक दफो पाण के जिस्म के हण नमाज पढ़ो घर मथा को वुजू ते मथा गुजारो मोली साहब एतरो जे ई न कदा का मेहरबान गाल समझदा सुभान अल्लाह यो दसल ता के हजरत शेर मुस्तफा जो यो मुजर्रब नस्खो दा ताला वुजू में रहो खुशबू हणो नजर को लगदा जादू असर को समझो ना हाय नी गाल ता अब कजो फकीर जो साईं तू मुजो साईं बुध जो का दरगाह जो पादी ना मुजी घर वाली के जिन थी पियो हल फकीर मुआफर उनके ई तो कुछ कोन पर डटो जो अजी तो फकीर हली जो पियो जबल घर जे अंदर दाखिल जो अञा माई साहिबा अंदर वेठी आ फकीर दर का अंदर दाखिल थियो दाखिल थियण जी देर हुई अंदरों माई साहिबा जो फकीर तू हलियो वे तुंहिंजी महिरबानी जिन हलियो समझो ना जिन हलियो तो दे मुर्स जो वाह जो कम थियो जान छुटी पे माई मुके मुंजड़ी माई मिली वई उन देरी कोन उन के को डन पट जे को होयो वडने से को नजर आ रहा ने कार ले दे का उठाणी ने फकीर दुआ करी करे हलियो सिद्ध होती दरगाह शरीफ ते बुटो पीर गोठ पोतो जबल पीर गोठ में पोतो असर जो टाइम आ असर नमाज पढ़ का बाद में सामो सैयद शाह मर्दो शाह कोट दरी बादशाह बैठा है जबल फकीर जी पीर सही जी उन बारगाह में पेश थियो कदम को सी जरा अगते थियो पीर सही नजर फरमा करे खिली फरमा ओ फकीर भी अरे एड़ी टक्कर न कजा बाबा भेज पगारा रूहानी नारो तो शादी कोंदो पीर ए खीर के हराया कोंदव समझ में गाल दे दिया कदी पीर ए खीर असा अहले सुन्नत वाला द कोन करे तने करे सब पाजे अखिन जो नूर आए सब पाजा साईं आए चाहे केड़ो भी बुजुर्ग होजे बहरहाल तो जो पान छापो तो बाबा फकीर एड़ी तकर न कजा मतलब छा हो तो मुर्शिद जी उन मुरीद जे मथा नजर हुई इथे के वारो मुरीद जड़ो लगो पियो डटे जे अगते हली पियो हाने जी इज्जत कराइण मा मुर्शिद जो कम आहे फकीर ओ हकीकत में सूरत में फकीर को पर हकीकत में उन फकीर जी सूरत में जो मुर्शिद जी करन जिन के भजाए समझ में दे दिया ना गाल कौन दी समझ में माके त कौन तो लगे तो समझ जो इंशाल्लाह माके उम्मीद दवा तो चौथे पंजे सारा करे साईं जे दरगाह ते भी हरे तो मां जे ब चार का जो जुद जे में खास रसा सरफ मथे गाड़ी वाली गारा दिसा से बे बेरे वा जो का सही लगे तो चार जमाती चवंदा तने मोरी के भी घुरा जाना सके टोपी को पता अदा नेकन सामने हो नेकन सा सोबत के ओ हिकड़ी भी गाल बुधाए वो याद तो फैज हासिल करन जो हिकड़ो ही तरीको तो वो केड़ो वो आ तरीको सोहबत इख्तियार कर तमा केतरा भी किताब पढ़ो केतरा भी शरह शुरुआत पढ़ो पर तवा जे न दिल जे अंदर नूर तने जो जे ताजे अल्लाह जे बाने सा अल्लाह वारे सा ता जो ताल्लुक उन सा सोहबत कंदा त पो तवा जे दिल जे अंदर रोशनी अची बीच रोजे वाला फरमाइंदा पाण फरमाइंदा त इंसान जदे गुनाह कंदो न गुनाह उन गुनाह करण का बाद में उन जी दिल जे मथा हिकड़ो नुक्तो कारो थी वेंदो आ पो बियो गुनाह कंदो बियो नुक्तो कारो नहीं दिल में अची वेंदो हत्ता कि उन जी सॼी दिल जे मथा काराण अची वेंदी आ उन दिल कारी थी वेंदी आ कि बिला भला जो ख़बर काराण रहंदी कीअं पाण फरमाइंदा या जी काराण जेको आहे हिकु त नेकिर करण सां पुराण खे छॾण ऐं नेकिर करण सां थींदी आ इन सां गॾो गॾु ला इलाहा इल्लल्लाह जे वर्द करण सां जे दिल जे मथां कारा नुक्ता ख़तम थी वेंदा कि बराबो जदे जो वो काराण हली वने तो उन जे अंदर नूर कदे अचे उन दिल जे अंदर रोशनी कदे अचे पाण फरमाता इन जे दिल जे रोशनी अचे जो हिकड़ो ही तरीक़ो आहे वो पांजे मुर्शिद सां सोहबत करण जो तरीक़ो
पांजे मुर्शिद जे बारगाह में अचण सां सोबत करण जी बारगाह में वेहण उन जो ॻाल्हियूं ॿुधण उन जो नेकी वारियूं ॻाल्हियूं उन जो ॿुधो अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जूं हदीसूं क़ुरान उन जो ॿुधण उहो जॾहिं अल्लाह जो प्यारो बानो ॿुधाईंदो त उन सां उन जे दिलि जे अंदरि नूर बि पैदा थी वेंदो आहे अल्लाह से मुझे अचण क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए अहले सुन्नत व जमात वारो यादि रखो थोरो अखियूं पटियो अखियुनि पटण जो यादि है में सां ताल्लुक़ तव्हांजो सुन्नियत जे बुनियाद ते हुजे ज़ात जे बुनियाद ते तव्हांजो ताल्लुक़ न हुजे तव्हांजो ताल्लुक़ पार्टी बुनियाद ते न हुजे बसि ॾिसो त हे बि अल्लाह वारनि जो मुरीद आहे मां बि अल्लाह वारनि जो मुरीद आहे तंहिंजे करे पंहिंजो पाण में भाइर लॻा पिया आहियूं हे भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे हे भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे न ॾिसणो आहे त कहिड़ी पार्टी जा ताल्लुक़ आहे न ॾिसणो आहे त हे कहिड़ी ज़ात वारो आहे न बसि या रसूल अल्लाह चवण वारो त असांजे अखियुनि जो ठार आहे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह